द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। आसार वहकारा चिंगाई तीलियूं के ॻाल्हाइनि था के कोशिशि ॻाल्हाइण जी कनि था, के ॻाल्हाइनि था के कोशिशि ॻाल्हाइण जी कनि था, के लिखनि था के ग़लतीअ जे भउ खां लिखणु बंदि कनि था। चवण न मुनासिब सिंधी नौजवान सिंधीअ खां परे वञनि था, चवण न मुनासिब सिंधी नौजवान सिंधीअ खां परे वञनि था। बुज़ुर्गनि जी भेट में वॾे चाह सां चिणगाई तीलियूं पढ़नि था। तव्हांजी राह रहबरीअ लाइ नौजवान पिया सिकनि था, तव्हांजी राह रहबरीअ लाइ नौजवान पिया सिकनि था। पंहिंजनि वीचारनि जी क़ैद में छो हदम खेनि रखो था। इतिहास देवनागरी में लिखण वारा तयारी पिया कनि था। मोह चाहे हिकु सवे नवां आज़ाद सचल पिया अचनि था। इतिहास देवनागरी में लिखण वारा तयारी पिया कनि था। मोह चाहे हिकु सवे नवां आज़ाद सचल पिया अचनि था। के ॻाल्हाइनि था के कोशिशि ॻाल्हाइण जी कनि था, के लिखनि था के ग़लतीअ जे भउ खां लिखणु बंदि कनि था, ग़लतीअ जे भउ खां लिखणु बंदि कनि था। सिंधियत सुहिणी रहे। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।